बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु अस्समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्न अग़बत औलियाई इंदी लमुमिनुन खफ़ीफ़ुल हाज़ ज़ू हज़्म मिनस्सलात अहसन इबादत रब्बिही व अताअहु फ़िस्सिर्र व कान गामिज़न ला युशारु इलैहि बिल असाबि व कान रिज़्क़ुहु कफ़ाफ़न फ़सबर अला ज़ालिक सुम्मा नक़द बियदिही व क़ाल उज्जिलत मनिय्यतुहु व क़ल्लत बवाकीह व क़ल्लत रासुहु औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सलात शरीफ पढ़ो। मोहतरम दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, कुरान पाक जूं चंद आयतूं ऐं अल्लाह जे आख़िरी रसूल आकाए नामदार इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस मूं तव्हां जे साम्हूं पढ़ी आहे। मुख़्तसर वक़्त जे अंदरि आयत शरीफ़ ऐं हदीस पाक जी सम्झाणी पेश कंदुसि। अल्लाह पाक खां दुआ आहे त तव्हां ऐं असांखे क़ुरान करीम जे सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह जल्ल जलालहू असांजो वेण सजायो फ़रमाए। परवरदिगार आलम सही ऐं हक़ ॻाल्हि जे सम्झण जी असांखे तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। मोहतरम दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, हिन दुनिया तेसिताईं बाक़ी आहे जेसिताईं हिन दुनिया जे अंदरि हिदायत जो रस्तो मौजूद आहे। दुनिया जो बाक़ी रहण हिदायत जे रस्ते सां वाबस्ता आहे। जॾहिं हिदायत जो रस्तो दुनिया मां ख़त्म थींदो त दुनिया बि फना थी वेंदी। हिकु ॻाल्हि, ऐं हिदायत जो रस्तो इंसान खे अल्लाह जे नबियनि खां सवाइ मिली नथो सघे। हिदायत जे रस्ते जे लाइ दुनिया जे अंदरि परवरदिगार आलम अल्लाह जा नबी मोकिलिया। इन्ही जे करे असीं ॾिसूं था त इंसान ज़ात मां पहिरीं पहिरीं अल्लाह साईं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पैदा फरमायो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं दुनिया जो पहिरियों इंसान आहे, तीअं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया जो पहिरियों रसूल ऐं पहिरियों नबी आहे। बराबरि ईअं आहे न? अव्हां खां जेकॾहिं केरु पुछे त दुनिया जो पहिरियों इंसान कहिड़ो आहे, अवी जवाबु ॾियो। अव्हां खां जेकॾहिं केरु पुछे त दुनिया जो पहिरियों रसूल ऐं पहिरियों पैगंबर केरु आहे, त बि तव्हां चवंदा हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम। छो त हिदायत जो रस्तो जॾहिं नबीअ खां सवाइ मिली नथे सघियो त दुनिया जे पहिरियों इंसान खे परवरदिगार आलम पहिरियों रसूल बनाए हिदायत जो रस्तो दुनिया ते आंदो ऐं विछायो। तंहिंखां पोइ अल्लाह साईं असांखे दुनिया में आंदो तां त क़यामत जे ॾींहुं कंहिंखे ही उज़र ॾियणो न पवे त या अल्लाह आऊं त उन वक़्त में आयो हुउसि जंहिं वक़्त में हिदायत जो रस्तो ई मौजूदु कोन हो। इहो उज़र ॾियणो न पवे। परवरदिगार आलम फरमाईंदो त पहिरीं मूं हिदायत जो रस्तो विछायो, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबी बनायो, तंहिंखां पोइ मूं तोखे दुनिया ते आंदो। तोखे आणण सां हिदायत जो रस्तो पहिरीं मौजूदु हो, तां त तूं पंहिंजी ज़िंदगी उन रस्ते मूजिबि गुज़ारे सघे जेको रस्तो अल्लाह जे रसूलनि सम्झायो आहे। त अल्लाह जा रसूल हिदायत जे रस्ते जे सम्झाइण जे लाइ दुनिया जे अंदरि आया। मालूम अचे थो त हिदायत उनजो नालो आहे जेको पैगंबर सम्झायो, गुमराही उनजो नालो आहे जंहिंखां अल्लाह जे रसूल रोकियो। हक़ जो ऐं सचाईअ जी गारंटी ऐं मेयार उहो अल्लाह जो रसूल आहे। परवरदिगार आलम जो रसूल जंहिं ॻाल्हि खे सम्झाईंदो उहा ॻाल्हि हक़ आहे, जंहिं ॻाल्हि खां अल्लाह जो रसूल रोकींदो उहा ॻाल्हि नाजाइज़ आहे,
उहो कम गुमराहीअ जो आहे, उन खां बचणो पवंदो। क़ुरान करीम बि फरमाए थो त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, तव्हांजे लाइ ज़िंदगी गुज़ारण जो भले में भलो तरीक़ो उहो ई तरीक़ो आहे जेको आका इनामदार इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। उन खां सवा ज़िंदगी गुज़ारण जो ॿियो को बि भलो तरीक़ो कोन्हे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात मुक़द्दस उहा दीन जो नालो आहे। ही क़ुरान करीम जेको तव्हांजे साम्हूं रखियो आहे, जेको लिखियलु क़ुरान करीम आहे, इन क़ुरान करीम जेको चयो सो मोहम्मद मुस्तफ़ा करे ॾेखारियो ऐं मोहम्मद मुस्तफ़ा उहो ई कमु कयो जेको क़ुरान मजीद चयो। समझ में आई ॻाल्हि? क़ुरान करीम जेका ॻाल्हि चई उहा मोहम्मद मुस्तफ़ा करे ॾेखारी ऐं जेको कमु मोहम्मद मुस्तफ़ा ज़िंदगी में कयो उहो ई कमु कयो जेको हिन क़ुरान शरीफ़ चयो। हीअ क़ुरान बि किताब आहे, पर क़ुरान करीम इल्मी किताब आहे। मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात हुन जो अमली किताब आहे। ॿ किताब थिया, हिकिड़ो क़ुरान करीम थियो, ॿियो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा थियो। क़ुरान करीम अमली इल्मी किताब आहे, मोहम्मद मुस्तफ़ा अमली किताब आहे। क़ुरान करीम इहो अल्लाह जो हिकिड़ो मतन आहे, मोहम्मद मुस्तफ़ा उन जो शरह करण वारो ऐं शारे ऐं मुबय्यन आहे। इन्ना अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नास, ऐं नबी असां तो ते क़ुरान इन जे करे नाज़िल कयो त तूं माण्हुनि खे सम्झाईं। हे त वीचारा सिंधी वेठा आहिनि, परदेसी वेठा आहिनि, अनपढ़ियल वेठा आहिनि, पर उहे मके ऐं मदीने शरीफ वारा जेके अरब हुआ जिन जे ॿोली में क़ुरान करीम नाज़िल थियो, इन्ना अंज़लना इलैका ज़िक्र, ऐं मुस्तफ़ा उहे बि क़ुरान तुंहिंजे सम्झाइण खां सवाइ सम्झी नथा सघनि। क़ुरान जे सम्झण जे अंदरि, पंहिंजे ज़िंदगी जे गुज़ारण जे अंदरि इंसान हर कम जे अंदरि कंहिंजो मोहताज आहे, चओ अल्लाह जे रसूल जो मोहताज आहे। जीअं अल्लाह जे रसूल कयो तीअं सही, जंहिंखां अल्लाह जे रसूल रोकियो उहो कमु नाजाइज़। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं मुस्लमान भाइरो, ही दीन इस्लाम जेको कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो पढ़ी असां क़बूल कयो आहे। सभु कलमो पढ़ो, सलाह शरीफ़ पढ़ो। जेको कलमो असां क़बूल कयो आहे, जेको दीन असां इख्तियार कयो आहे इस्लाम, इहो दीन अहिड़ो दीन आहे जेको ठहियल ठुकल तरीक़नि सां असां ताईं पहुतो आहे। इन दीन जे कंहिं तरीक़े बनाइण जी असांखे ज़रूरत कोन्हे। जेको बि अमल आहे उहो पैगंबर हिकिड़ो तरीक़ो करे पोइ असां ॾांहुं मोकिलियो आहे। असांजे फर्ज़ फ़क़ति एतिरो आहे त जंहिं तरीक़े सां जेको कमु पैगंबर कयो आहे पाण उन तरीक़े सां करियूं। बाक़ी दीन जे कंहिं बि कम में तरीक़े बनाइण जी असांखे ज़रूरत न आहे, छो त दीन ठहियल ठुकल तरीक़नि सां, बनियल तरीक़नि सां असां ताईं पहुतो आहे। मुस्नद अहमद में हदीस आहे, कहिड़ा मुना तवजो करियो। सम्झ, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफे जे अंदरि ईद नमाज़ पढ़ाइण आयो त ॾिठई त ईदगाह जे अंदरि ईद नमाज़ खां अॻु में हिकिड़ो माण्हू बरकात नमाज़ नफ़िल जो बीठो। हज़रत अली सगोरे कहिड़ो कमु कयो, ईंदे शर्त हुन माण्हू जी नमाज़ तोड़े छॾियईं। सम्झी, ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे त जेकॾहिं को माण्हू नमाज़ पढ़ंदो हुजे, उनखे नमाज़ पूरी करण खां अॻु में टोड़ाए छॾिजे त उनखे ज़रूरु गुस्सो ऐं ज़रूरु कावड़ लॻंदी, त हू कावड़जी पियो। छा चई? हदीस जा लफ़्ज़, अज़बो अला सलाती या अमीर अल मोमिनीन, चई अमीर अल मोमिनीन मूं बुरो कमु त कोन कयो, मूं नमाज़ बि पढ़ी, मूंखे नमाज़ पढ़ण जे करे अज़ाब त कोन थी हा जो तो टोड़ाए छॾी। मूं त अल्लाह जो क़ुरान पे नमाज़ में पढ़ियो, अल्लाह जे अॻियां मां झुकसि पे, ख़ुदा जे अॻियां मूं रुकू पे कयो। तॾहिं हज़रत अली सगोरे जवाब ॾिनो, ला तो अज़बो अला सलातिका वलाकिन तो अज़बो अला मुखालफत रसूल। चई मियां नमाज़ पढ़ण जे करे अज़ाब कोन थींदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मुखालफ़त जे करे अज़ाब थींदो आहे। हीउ तुंहिंजो कमु पैगंबर जे कम जे ख़िलाफ़ हो, तंहिंजे करे इनखे नमाज़ न चइबो, इहो क़ाबिल अज़ाब हो। असां 10 साल हुज़ूर जे पोयां नमाज़ ईद जी पढ़ी आहे, पर कॾहिं बि हुज़ूर जिन ईद वारे ॾींहुं ईदगाह जे अंदरि नफ़िल त ठहियो, पर उन ॾींहुं इशराक बि कोन पढ़ियो त जेको कमु अल्लाह जे रसूल न कयो आहे उन जे करण जे करे अज़ाब थींदो, चाहे कहिड़ो बि कमु हुजे। त हज़रत अली त सम्झाए छॾियो त दीन उन ॻाल्हि जो नालो आहे जेको कंहिं सम्झायो, चओ रसूल सम्झायो। उन ॻाल्हि जो नालो छा आहे? चओ दीन तो अची बणिजे। जेकॾहिं उन जे ख़िलाफ़ इंसान को कमु कयो त उनखे दीन कंहिं क़िस्म जो न चइबो आहे। त हिदायत जो रस्तो ठहियल ठुकल तरीक़े सां अल्लाह जे रसूलनि वटां असां ताईं पहुतो आहे। सम्झनि, अल्लाह जल जलालू नबी मोकिलिया दुनिया जे अंदरि इन जे करे तव्हां त पैगंबर
पाननि खे अल्लाह जो सम्झाइल रस्तो जेको आहे सो सम्झाइनि। हाणे असांजो फर्ज़ फ़क़ति एतिरो आहे त ज़िंदगी उन कम मुताबिक़ गुज़ारियूं जेको कमु अल्लाह जे रसूल असांखे सम्झायो। जेकॾहिं उन जे ख़िलाफ़ असां कमु कयो त उहो कमु जाइज़ कोन्हे। वापार जो तरीक़ो कहिड़ो, निकाह जो तरीक़ो कहिड़ो, शादी जो तरीक़ो कहिड़ो, मरणी जो तरीक़ो कहिड़ो, सम्झे, ऐं अहिड़े नमूने सां ॿनी पोखण जो तरीक़ो कहिड़ो, हुकूमत करण जो तरीक़ो कहिड़ो, हारियुनि खे हक़ ॾियण जो तरीक़ो कहिड़ो, माउ पीउ सां सलूक जो तरीक़ो कहिड़ो, पाड़े वारनि सां सलूक जो तरीक़ो कहिड़ो, नंढनि सां छा करणु घुरिजे, वॾनि जी कहिड़ी इज़त करणु घुरिजे, नमाज़ पढ़ण जो तरीक़ो कहिड़ो, रोज़े रखण जो कहिड़ो, हज करण जो तरीक़ो कहिड़ो, इहे सभु अल्लाह जे रसूल सम्झाया आहिनि। हर कमु जेको अल्लाह जे रसूल जे तरीक़े मूजिबि कयो वियो उहो कमु आहे सही। जेकॾहिं उन तरीक़े जे ख़िलाफ़ कयो वियो पोइ केतिरी बि उन कम ते महिनत कर, उहो कमु सही न आहे। उहो कमु छा कोन्हे, चओ सही कंहिं क़िस्म जो कमु कोन्हे। कमु सही उहो आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ात मुक़द्दस कयो। सुन्नत उन कम खे चइबो आहे जेको पैगंबर जो तरीक़ो हुजे। उन तरीक़े जे ख़िलाफ़ जेको कमु आहे तंहिंखे सुन्नत न चइबो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दीन जे हर हर शोबे जो, दीन जे हर हर कम जो ठहियल ऐं ठुकल तरीक़ो जेको आहे सो असां ते अची सम्झायो। उन तरीक़े मूजिबि ज़िंदगी गुज़ारणु उहो तरीक़ो आहे हक़। उन तरीक़े जे ख़िलाफ़ ज़िंदगी गुज़ारणु उहो तरीक़ो आहे ग़लति। उहो सही तरीक़ो जेको आहे सो कंहिं क़िस्म जो कोन्हे। मिसाल जी ॻाल्हि हीअ आहे, हिकिड़ो माण्हू 4 रकातूं अॻीं जी निमाज़ जी नियत करे थो, सम्झ, 4 रकातूं अॻीं जी निमाज़ जी नियत कई, सम्झनि। हाणे पहिरीं रकात जे अंदरि हुनखे क़ाइदो करणो आहे, क़ाइदे में हुनखे अतयातो पढ़णो आहे। हाणे अतयातो पढ़ी तंहिंखां पोइ उथियो यकदम न, उथियो यकदम न, पोइ वरी दुरूद शरीफ़ पढ़ियईं। केतिरा लफ़्ज़ पढ़ियईं, चई अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन, इहो चई तंहिंखां पोइ उथियो त तव्हां सभु फ़िक़े जा किताब खोलियो त उन शख़्स ते सजदो साहब जो लाज़िम थी वेंदो। छा थी वेंदो, चओ सजदो साहब जो लाज़िम थी वेंदो। सजदो साहब जो लाज़िम तॾहिं थींदो आहे जॾहिं नुमाज़ में को वाजिब छॾे ॾे या फर्ज़ जे अंदरि ताख़ीर करे, नुमाज़ में का कमताई थिए। हिते कमताई कहिड़ी हुई, घटिताई हिन कहिड़ी कई जो शरीयत चवे थी त सजदो साहब जो वाजिब आहे। ॿियो त कुझु बि कोन कई। अतयाते खां पोइ दुरूद जा 2 लफ़्ज़ पढ़ई, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद, पर नबी सी फरमायो त कअन्नहु अला रज़फ़े, 2 रकातनि ते क़ाइदे करण खां पोइ, अतयाते करण खां पोइ ईअं तकिड़ो उथी वञ ॼण त तुंहिंजो पेर टांडे ते हुजे। देर कंहिं क़िस्म जी न कर। हिते चूंकि थोरी देर तरसियो त हाणे खणी दुरूद बि पढ़ई, पर इहो कमु उन जो चूंकि हुज़ूर जे तरीक़े जे ख़िलाफ़ हो, तंहिंजे करे सजदो साहब जो वाजिब। तव्हां फ़िक़े जा किताब खोलियो, कुदूरी खोलियो, कंज़ खोलियो, हिदायत खोलियो, कंहिं बि मज़हब वारे खां तव्हां पुछी सघो था त सजदो साहब जो वाजिब आहे या कोन्हे। सभु चवंदा सजदो साहब जो वाजिब। मालूम थियो त दीन उन कम जो नालो आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा सम्झायो। दीन कंहिंजो नालो आहे, चओ जेको मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झायो। कलमो तव्हां पढ़ो सॼो, चओ सॼो कलमो पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बांग आहे जो नमाज़ जे अंदरि माण्हू ऐलान करे थो, माण्हुनि खे पुकारे थो नमाज़ जे लाइ त अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाह जी ज़ात सभ खां वॾी आहे। इहा बांग अल्लाहु अकबर खां शुरू थई, किथे ख़तम थई, चओ ला इलाहा इल्लल्लाह ते ख़तम थई। ला इलाहा इल्लल्लाह अधु कलमे जो आहे या सॼो कलमो आहे, ॻाल्हायो, अधु कलमो आहे। हाणे बांग जेकॾहिं ख़तम थई त अधु कलमे ते अची ख़तम थई। हाणे जेकॾहिं को माण्हू चवे त आऊं फ़क़ति ला इलाहा इल्लल्लाह ते बांग ख़तम न कंदुसि, इहो त अधु कलमे जो आहे। आऊं सॼे कलमे ते कंदुसि, मुहम्मद रसूलुल्लाह ते बांग ख़तम कंदुसि। सभिनी खां तव्हां पुछो त बांग इहा थई या कान थई? छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियां जेका बिलाल हज़र ऐं सफ़र जे अंदरि बांग ॾिनी, मस्जिद नबवी जे अंदरि, मस्जिद कुबा जे अंदरि जेको मुअज़्ज़िन हज़रत सादे कुर्ज़ हो, बैतुल्लाह जे अंदरि जेको मुअज़्ज़िन अबू माज़ूर हो, उन्हनि खे जेका बांग सेखारी वई उहा इहा हुई त बांग जी शुरूआत अल्लाहु अकबर खां आहे। उन बांग जो ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह अधु कलमे ते आहे। जीअं पछाड़ी में को लफ़्ज़ वधाए नथो सघिजे तीअं अॻियां बि को वधाए नथो सघिजे। जीअं पछाड़ी में को लफ़्ज़ वधाए नथो सघिजे। त मुंहिंजो मतिलबु हीअ आहे त दीन हिकिड़ो ठहियल ठुकल तरीक़े जो नालो आहे। उन तरीक़े में तब्दील करणु, उन तरीक़े में फेर फार करणु, इहा आहे बिदअत। जेको तरीक़ो मुहम्मद मुस्तफ़ा सम्झायो आहे उहो तरीक़ो आहे सही। उहो तरीक़ो छा आहे? सही थो अची वञे। सांझी जे नमाज़ जे अंदरि
टे रकातूं सम्झाई वयूं। हिकिड़ो माण्हू पहिरीं रकात में वलासिर पढ़े थो, ॿी रकात में इन्ना तैना पढ़े थो, टी रकात में छलो अलहमद पढ़े थो, चौथी रकात वरी मिलाए थो, उनमें 29 सिपारा क़ुर जा पढ़े थो। हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ क़ुर जो तंहिंमें 10 नेकियूं आहिनि। हिकिड़ी हिकिड़ी आयत जे पढ़ण में आसमान खां रहमत जा मलाइक नाज़िल थीनि था। 29 सिपारा चौथी रकात में पढ़ई, नमाज़ थई या कान थई? चओ गुनाह कहिड़ो कई? 29 सिपारा क़ुर जा पढ़ई। छो त उन तरीक़े सां उन कमु कोन कयो जेको तरीक़ो कंहिं सम्झायो आहे। चओ हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ात मुक़द्दस सम्झायो, उन तरीक़े सां इहो कमु न थियो, तंहिंजे करणु सही कोन्हे। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं 29 रोज़ा रमज़ान जा आहिनि, 29 रोज़ा रमज़ान जा आहिनि, सम्झनि। हाणे जेकॾहिं हू चवे थो त मता रमज़ान 29 थी पए ऐं 30 पूरो थो करियां, तंहिंजे करे रमज़ान खां हिकिड़ो ॾींहुं अॻु रोज़ो रखई। पाण फरमायो मन साम यौम शक फ़क़त असा अबुल क़ासिम, जे ॾींहुं चंड न ॾिठो आहे फ़क़त शक वारो ॾींहुं आहे। उन ई ॾींहुं जेकॾहिं रोज़ो रखई ता त रमज़ान जा 30 रोज़ा पूरा करियां, उन अबुल क़ासिम मुहम्मद मुस्तफ़ा जे हुक्म जी बेफ़रमानी कई, अॻियां रोज़ो नथो रखी सघे। हाणे 29 ॾींहं पूरा अची थिया, जेकॾहिं ही चवे थो त आऊं 30 रोज़ा पूरा करे ईद जो ॾींहुं रोज़ो रखां थो, त मूंखे ॿुधायो इहो रोज़ो रखणु सही आहे या ग़लति आहे? चओ जेको उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में रोज़ो रखणु सवाब जो सबबु हो, सो वरी हिकिड़ो ॾींहुं पोइ रोज़ो रखणु गुनाह जो सबबु आहे। छो त जंहिं मुस्तफ़ा सम्झायो त 29 जो रोज़ो न रखंदे दोज़ख में वेंदे, उन मुस्तफ़ा सम्झायो त 30 जो रखंदे ईद जो रखंदे त दोज़ख में वेंदे। उन ई सम्झायो त ही तोखे रखणो आहे, ही तोखे रखणो न आहे। मालूम थियो त दीन उन तरीक़े जो नालो आहे जेको तरीक़ो कंहिं सम्झायो। चओ मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ात मुक़द्दस सम्झायो, हुज़ूर जिन सूरत जो तरीक़ो सम्झायो, लिबास जो तरीक़ो सम्झायो, खाधे जो तरीक़ो सम्झायो, शादी जो तरीक़ो सम्झायो, तोहरनि जो तरीक़ो सम्झायो, सभु तरीक़ो सम्झायो। सम्झनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरीक़े मुताबिक़ निकाह कयो वियो, उहो निकाह सुन्नत आहे। हुज़ूर जे तरीक़े मूजिबि तोहर कया विया, उहे तोहर सुन्नत आहिनि। असीं हिकिड़े फेल खे, हिकिड़े कम खे सुन्नत त चऊं था, पर उनजो तरीक़ो सुन्नत वारो अख़्तियार नथा करियूं। तोहर करणु सुन्नत बराबरि, तोहर करणु चाहिनि चओ सुन्नत था अची वञनि, पर उन सुन्नत जो तरीक़ो उहो आहे जीअं हुज़ूर जिन हसन ऐं हुसैन जा तोहर कराया तीअं तोहर कराया वञनि। पर हिकिड़ो माण्हू कार्ड छपाए थो, वॾा भत करे थो, दोल ऐं शरनायूं करे थो, उनखे जेकॾहिं चओ त ही छा थो करीं, जे तोहर ऐं सुन्नत जो कमु थो करियां, त हिन सुन्नत खे तो सुन्नत करे अदा कंहिं क़िस्म जो न कयो, सुन्नत जे ख़िलाफ़ कमु अची कयो। इहो त हुज़ूर जिन पंहिंजे ज़माने में पंहिंजे ॾोटनि जा बि तोहर कराया आहिनि, जंहिंमें न को शरनाई आहे, न को भत आहे, न को दोल धमाको आहे, न को कार्ड आहे, न को घोर छपाइण आहे। जेकॾहिं तो इहा सॼी इज़त सुन्नत खे ॾिनी आहे, त सुन्नत हिकिड़ो तोहर थोरी आहिनि। बग़ल जा कूड़ाणी जेको आहे सो बि सुन्नत आहे, त पोइ तोहरनि ते कार्ड छपाइणा पवंदा, त बग़लनि जे छेड़ ते बि कार्ड छपाइणा पवंदा। हिकिड़ो माण्हू मसलनि जी ॻाल्हि हेॾा में आहे, हिकिड़ो माण्हू उनजो पुटु आहे, शादी कई, घोर वठी लाथई, घोर वठी लाथई, सम्झ या पुटु नंढड़ो आहे तोर करे घोर वठी लाथई। पर हिकिड़ो जेकॾहिं कंहिंजो पुटु बि कंहिं क़िस्म जो कोन्हे, सदाई घोरूं पियो भरे, आख़िर उहो माण्हुनि मां वसूली कीअं करे? उहो ईअं कंदो त बाबा हो 2 सुनतूं त मूं वटि आहिनि कोन, ही 3 सुनत आहे, तुंहिंजा कार्ड थो छपायां, मूंखे घोर ॾियो। उनजो तरीक़ो त इहो वञी थियो, पर इहा त असांजी पंहिंजी ॻाल्हि वञी थी। इहो पंहिंजो तरीक़ो वञी थियो, ॿियो तरीक़ो कंहिं क़िस्म जो न थियो। पर तव्हां यादि रखो त सुन्नत सां जेको कमु कयो वेंदो आहे उन में बरकत हूंदी आहे। सुन्नत जे ख़िलाफ़ जेको कमु कयो वेंदो आहे, तव्हां लख रुपया ख़र्च करे दुनिया जूं सभु ॻाल्हियूं घुरायो, चैलेंज थो करियां तव्हां जे अंदरि, सम्झनि लख रुपयनि खां पोइ शादी मां जेको औलाद पैदा थींदो, मां ऐं पीउ जी बेइज़ती कंदो, मां ऐं पीउ जी इज़त ऐं वक़ार हुनजे दिलि में न हूंदो। मूंखे वाक़ियो यादि आहे, अमीर अमानुल्लाह ख़ान पंहिंजे पुट खे फ़ौज ॾेई जॾहिं लड़ाई ते मोकिलियो, तॾहिं सीआईडी रिपोर्ट ॾिनी त तुंहिंजो पुटु मैदान छॾे भॼी वियो आहे। बादशाह जेको आहे सो शर्मिंदो थी वियो त पुटु मुंहिंजी ख़्वारी करे करी घरवारी खे चई, घरवारी चयो बादशाह सीआईडी जे रिपोर्ट ते न लॻ, पुटु या गाज़ी थींदो या शहीद थींदो, भाॼोड़ कोन थींदो। 15 ॾींहंनि खां पोइ बादशाह खे मुबारकबाद मिली त तुंहिंजे पुटु मुल्क फतह कयो आहे। हाणे घरवारी खां पुछई त सीआईडी जेके दुनिया में हलिया पिए, तुंहिंजी रिपोर्ट हिकिड़ी, तुंहिंजी रिपोर्ट ॿी, सोचो। तॾहिं चई बादशाह मूंखे ॿियो त को पतो कोन्हे, ॼमण खां वठी सम्झनि जेसि ताईं थञ जो टेम हो, तेसि ताईं कॾहिं बि हिन पुट खे मूं बिना वुज़ूअ जे थञ कान प्यारी। मूं ॾिठो त अहिड़ो पुटु जेके बिना वुज़ूअ जे मूं थञ न प्यारी आहे, या शहीद थींदो या गाज़ी थींदो, भाॼोड़ साबित कोन थींदो।
छा कोन थींदो चओ भाॼोड़ साबित कोन थींदो। अॻे त उहे अम्माऊं अदियूं हूंदियूं हुयूं जेके विज़ू करे बचे खे थञ पियारींदियूं, बच्चो फरमान बरदार थींदो। 2 पाटियूं अटे जूं हज़रत फातिमा पीअंदी हुई त 1.5 सिपारो दौर जो बि करे वठंदी हुई। तबारक लज़ी खां शुरू थींदा हुआ, 2 सिपारा क़ुरान जा पूरा थिया, 2 पाटियूं अटे जूं पीजी वयूं। मूंखे ॿुधा उन अटे में बरकत कहिड़ी, पीअण वारी फातिमा हुजे, पढ़ंदड़ क़ुरान हुजे, सम्झनि हथ सां उन हिकिड़ी मानी मां जेकॾहिं सॼो राज खाई वञे त बि उहा मानी जेका आहे सा बची पवंदी। अॼु त घरनि जी हालत ई अजीब क़िस्म जी आहे। असांजो सुन्नत ते आले सुन्नत आहियूं, पर घरनि में रेडियो रखियो आहे, टीवी रखी आहे, VCR रखी आहे। जेका अॻे राति जो झंड पीअंदी हुई तंहिंखे अटो पियायो था अचो ॾियूं, अॻे क़ुरान पढ़ंदी तंहिंजे अॻियां टीवीअ सां अची रखी आहे। हाणे छा आहे, इशारा करी हा त हली अचां हा। हाणे पोज़ीशन इहा बराबरि इहा या कोन्हे? इहे पढ़ण वारियूं मायूं आहिनि या मर्द आहिनि? ॻाल्हाए मायूं मेड़ करे हली मूंखे यार परचाए ॾियो। ॻाल्हियां झूठ अखलाक शराफ़ त परे रही, पर हया कीअं निकिरी वई? हया ऐं शराफ़त जो ॾेवालो कीअं निकितो आहे? उनखे माण्हू ॾिसे थो त हैरत जेका आहे सा थी वई आहे। असांजूं पंहिंजूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। मुआशिरो तबाह थी चुको आहे, घरनि जी हालत जेका सा बर्बाद थी चुकी आहे, औलाद मां ऐं पीउ जो बेफ़रमान थी चुको आहे, केतिरी बि कमाई कर बरकत ख़तम थी चुकी आहे, रोज़ीअ मां हलाल वारी रोज़ी जेका आहे सा निकिरी चुकी आहे, ज़बान मां सच निकिरी चुको आहे, कूड़ी कूड़ हूंदो आहे, हक़ चवण जे लाइ को तयारी कोन्हे, डपु ई डपु हुनजे दिलि में हूंदो आहे। इहो फ़क़ति इन जे करे त रोज़ी हुनजे दिलि में हलाल जी कंहिं क़िस्म जी कान्हे। सभु का ॻाल्हि जेका आहे तंहिंमें तब्दील थी चुकी आहे। हर हर घर जे मथां टीवी लॻल हूंदी आहे, उनजो वॾी लाइन लॻल हूंदी आहे। इहो हिकिड़ी लानत जी निशानी हूंदी आहे ख़ुदा जी। सही अल्लाह जे हिकिड़ो साहबी राति जो सूरत आले इमरान पढ़े थो, घर त भॻल आहेसि, घर त भॻल आहेसि, पर सॼो घर नूर सां भरिजी वियो। अॻे नूर आणबो, हींअर जेके वेठा आहिनि छेणा हथनि ते लॻा पिया आहिनि त बि चवंदा त असीं नूरानी आहियूं। अरे बाबा नूर त आणबो, क़ुरान पढ़ी सॼो घर नूर सां भरिजी वियो। घोड़े अची ॿिध ॾिना, सम्झो क़ुरान पढ़णु बंदि कई त ऊंदाई थी वई। सुबुह जो हुज़ूर जिन वटि आयो, चईसीं राति सूरत आले इमरान पढ़ियुमि, सॼो घर नूर सां भरिजी वियो, पर डपु थियो त मथां घोड़ो छिनाए नंढनि ॿारनि खे चिपे विझिया। फरमायूं इक़रा इब्न हुज़ैर, इक़रा इब्न हुज़ैर। ऐं इब्न हुज़ैर क़ुरान पढ़े हा, बंदि न करी हा, पढ़े हा, बंदि न करी हा। इहे अल्लाह जे रहमत जा मलाइक 7 आसमान खां तुंहिंजो क़ुरान ॿुधण आया हुआ। जेकॾहिं फजर ताईं क़ुरान पढ़े हा त इन्हनि मलाइकनि खे मदीने जे घटियुनि में ॾिसे हा, मुंहिंजे उम्मतियुनि खे भाकर पाए कीकारींदा। क़ुरान पढ़ण जी इहा बरकत थई या कान थई? चओ छा अथई? हा हाणे चङो सॼी राति जेको माण्हू VCR ते वेठो आहे, टीवी ते वेठो आहे, भला उते रहमत जा मलाइक ईंदा? ड्रामा लॻा पिया आहिनि, धारिया माण्हू वेठा आहिनि। चवंदा हिकिड़ो माण्हू हो सो कंहिंजे घर में राति जो ड्रामो पिया हलियो, घिरी वियो। इजाज़त कोन वरिती, चई मैं तोखे हया कोन्हे, ॿारनि बचनि सां असीं वेठा आहियूं, तूं हलियो आहे। चई अॻे ॿिया वेठा हुआ फतेह खान वारा, ॿिया ड्रामे ते वेठा, मूं चयो हाणे मूंखे इजाज़त वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? उन्हनि खे को ॾिसणु जाइज़ आहे? हिकिड़ो फोटू ॿियो धारीअ मर्द जो ॾिसे औरत, इहो जाइज़ आहे? बीबी आयशा, बीबी हफ्सा ॿई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियां वेठियूं आहिनि। हिकिड़ो साहबी नाबीन अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम आयो आहे, चई या रसूलल्लाह मूंखे मसालो पुछणो आहे, इजाज़त ॾियो। फरमायो थोरी देरि बीह। हज़रत आयशा हज़रत हफ्सा खे फरमायो परदो करियो। तॾहिं बीबी सगोरी फरमायो या रसूलल्लाह अचण वारो असांजो पुटु आहे, उम्मत जो सम्झी उम्मती आहे। उम्मती जेको हूंदो आहे तंहिंजी नबी जी हरम पाक उनजी माउ हूंदी आहे बि नाबीन, असांखे ॾिसी न सघंदो। तॾहिं पाण फरमायूं बुखारी में हदीस आहे अफ़ अंतुम अमिया वाने, हू त बराबरि अंधो आहे पर तव्हां त अंधियूं कोन आहियो। इस्लाम जेको अखलाक सेखारियो, शराफ़त सेखारी, उहा त शराफ़त इहा हुई। अखलाक जेको आहे सो इहो ते अची वञो। अॼु केॾा शराफ़तूं, केॾा ॿियूं। मूं त आउं त हैरत में हूंदो आहियां त मुआशिरो कीअं तब्दील थी वियो आहे। सम्झनि अहिड़ो तब्दील करे छॾियो वञूं जो माण्हूअ खे सही नमूने सां ज़िंदगी गुज़ारणु मुश्किल लॻे थी। सही नमूने सां ज़िंदगी गुज़ारण जेका आहे सा मुश्किल आहे। बीबी सगोरी बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा सम्झनि लाइक़ थी आहे। हज़रत अली हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि आयो आहे, चई बीबी सगोरी जो संग घुरा हुज़ूर खां, पर मार जा पैसा कोन्हे। तॾहिं चई तूं घुर जेकॾहिं नबी सही ॾियणी कई त मार तुंहिंजे तरफ़ां आऊं अदा कंदुसि। सम्झे हज़रत अली हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयो, चई या रसूलल्लाह फातिमा जो संग मूंखे ॾियो। फरमायो ॿिनि जाननि जे सरदार जी न्याणी जी संगावती घुरण आयो, ईअं तो वटि आहे छा? ऐं सभु को प्रॉपर्टी खे ॾिसंदो आहे या कोन ॾिसंदो आहे? या ही बुखियो आहे, जेसिताईं डॉक्टर न थींदो तेसिताईं आउं हुनखे छोकिरी कोन ॾींदुसि। सही हाणे डॉक्टरी पास करे आयो, पर हुकूमत पाकिस्तानी आहे, नौकिरी नथी मिले, हाणे छा करे? सही नौकिरी ते चढ़े
सही ही खणी नौकरी ते चढ़ियो तो छोकरी अञा नर्स कान थी आहे, उहा भले अञा पढ़ी अचे। जेकॾहिं पढ़ी आई तो उनखे अञा भी स्पेशल बनाइणो है तो कराची के एयरपोर्ट ते बिहारे फोटो कढंदा आहिनि तो आला तालीम हासिल करने के लिए लंदन जा रही है। हाणे माण्हू करे बि छा? अगे तो आला तालीम कुरान वारी हुई, हींअर आला तालीम अंग्रेजन बेगैरतन वारी है। अगे आला तालीम उहा हुई जे पर्दो सेखारियो, हया सेखारी। हींअर आला तालीम गंदी उछलाए करी, सुथण जेका असां लाराए पतलून पाराए करी, सॼो गलो उघाड़ो करे करी इनखे चवनि था हे आला तालीम। हाणे माण्हू हिनखे केरु चए तव्हां आला कोन आहियो? आला आहियो सम्झ, पर आला शराफ़त में न, आला बुछड़ाई में आहियो। आला जे करे आहियो छा? तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई या रसूलल्लाह लैस इंदी इल्ला दिरउन वाहिदुन, चई मूं वटि हिकिड़ी ज़िरा आहे, मूं वटि ॿियो त कुझु बि कोन्हे। आई फरमाए ज़िरा विकिणी अच। ज़िरा विकिणी आयो, उनजा 133 दिरहम मिलिया, उहा थिया मार जा पैसा। हाँ, न को बीबी सगोरी जे लाइ जोड़ो कपड़न जो, न को हज़रत अली जे लाइ जोड़ो कपड़न जो, ॾेज मुक़रर कयो, हिकिड़ो क़ुरान शरीफ़, हिकिड़ो मुसल्लो, हिकिड़ो करो, विची नमाज़ पढ़ी, जुमे जे ॾींहुं मस्जिद नबी जे अंदर नबी सी साहबा कराम के फरमायो सभु हिते हुजो, अली जो निकाह थींदो फातिमा सां। हुज़ूर जिन ख़ुतबो निकाह जो पढ़ियो, हज़रत अबू बकर हज़रत उमर खे अॻियां विहारियऊं। हाणे ॿुध तारीख़ बगदादी अल्फाज़, उशहिदो क़ौमा अल्लाह अन्नी ज़वजतु बिनती बि अली इब्न अबी तालिब, ऐं अबू बकर ऐं उमर अव्हां खे शाहिद बनाया तो त मूं पंहिंजे न्याणी फातिमा जो निकाह अली पुट अबू तालिब सां करायो। अली जे शाहिद जा निकाह जा शाहिद अबू बकर उमर। समझी ॻाल्हि या कोन समझे? समझे। हाणे निकाह थी वियो, फातिमा वटि आया त तुंहिंजे लाइ जोड़ो कपड़नि जो कोन्हे, पार्टी भत जी बि कान्हे आई, तुंहिंजे लाइ मूं ॾेज क़ुरान मुक़रर कयो आहे, मुसल्लो मुक़रर कयो आहे, करो मुक़रर कयो आहे, तूं अलाए जे इन ॾेज ते राज़ी आहीं या कोन आहीं? चई रज़ीना क़िस्मत अल जब्बार फीना, ऐं अल्लाह जेको तूं विरामो कयो ते असीं राज़ी कीअं न रहूं? उन ते राज़ी आहियूं। दुनियादारनि खे तो ज़ेवरनि जूं पेतियूं ॾिनियूं, दुनियादारनि जे न्याणियुनि खे तो कपड़नि जा जोड़ा ॾिना, उन्हनि खे दौलत अची ॾिनी, पर मूंखे ॾेज में क़ुरान मिलियो आहे। हीअ दुनिया जी दौलत हिन क़ुरान जो मुक़ाबिलो नथी करे सघे। ही दुनिया वारो खज़ानो इते छॾणो पवंदो, क़ुरान वारो खज़ानो इहो अर्श अज़ीम जो खज़ानो आहे, मूंसां गॾु माशर में बि हूंदो, क़ब्र में बि हूंदो। इहो इस्लाम आहे, इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो तरीक़ो आहे। समझ, इहो त पैगंबर जे तरीक़े जे ख़िलाफ़। त मुंहिंजो अर्ज़ु इहो त हर उहो कमु जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरीक़े जे मुआफ़िक़ हुजे उहो आहे कमु। ऐं पैगंबरनि जी पहिरीं दावत कहिड़ी हुई? पहिरीं दावत पैगंबरनि जी कहिड़ी हुई? नबी सही सफ़ा जबल ते चई, माण्हू जॾहिं सभु मके वारा आया, चई या अय्युहन्नास कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। ऐं इंसानो तव्हां मां के लात जी पूॼा करण वारा, के मनात जी पूॼा करण वारा, के इब्राहिम जी पूॼा करण वारा, के इस्माइल जी पूॼा करण वारा, के उज़्ज़ा जी पूॼा करण वारा, अॼु आउं तव्हांखे हिकिड़े अल्लाह जे पूॼा जो सबक़ ॾियां थो। कंहिंजो सबक़ ॾियां थो? चओ हिकिड़े अल्लाह जे पूॼा जो सबक़ ॾियां थो त मुश्किल कुशा, हाजत रवा, हिकिड़ो ख़ालिक, हिकिड़ो मालिक, हिकिड़ो राज़िक, फ़क़ति कंहिंजी ज़ात आहे? चओ अल्लाह जी ज़ात आहे। ओ बुधू, उन जी पूॼा करियो, मुश्किल वारे वक़्त में उनखे पुकारियो। हर वक़्तु तव्हांजे सॾनि खे ॿुधंदड़ आहे, हर जॻह तां तव्हांजे आवाज़ खे ॿुधंदड़ आहे। मिसकीन जो ॿुधंदड़ आहे, अमीर जो ॿुधंदड़ आहे, आलिम जो सॾु ॿुधंदड़ आहे, जाहिल जो ॿुधंदड़ आहे, सभु कंहिंजो सॾु ॿुधंदड़ आहे। उन हिकिड़े अल्लाह जे अॻियां झुकी पओ। मालिक हिकु आहे, ममलूक घणा आहिनि, ख़ालिक हिकु आहे, मखलूक जा फर्द घणा आहिनि, राज़िक खाराइण वारो हिकु आहे, जेको खाइनि था मरज़ूक उहे घणा था अची वञनि। आका हिकु अल्लाह जी ज़ात आहे, ग़ुलाम जेके आहिनि से बेशुमार था अची वञनि। ओ ॿुधू, उन हिकिड़े अल्लाह जी पूॼा करियो, उन हिकिड़े अल्लाह जी इबादत करियो। उन जे दरबार मां नाउमेद कंहिं क़िस्म जो न थियो। कुल्लुकुम ख़ताऊन व ख़ैरुल ख़ताईन तवाबून। फरमायो त तव्हां खां बराबरि गुनाह थींदा, ईअं कोन थींदा, पर गुनाह खां पोइ तव्हां घबरायो न। ख़ैरुल ख़ताईन तवाबून, बेहतरीन गुनाहगार उहे आहिनि जेके गुनाह करण खां पोइ यकदम तौबा करे अल्लाह जे दरवाजे में किरी पवनि। जेकॾहिं तौबा कंदा त मालिक उन्हनि खे नाउमेद करे कोन मोटाईंदो। औलाद ॾींदड़, रिज़्क़ कुशादो कंदड़ ऐं तंग कंदड़, परे खां तव्हांजो सॾु ॿुधंदड़, ला इलाहा इल्लाहु, फ़क़ति कंहिंजी ज़ात आहे? चओ हिकिड़े अल्लाह जी आहे। छो त हाजत रवा, मुश्किल कुशा, रोज़ी ॾींदड़ उहा ज़ात थी सघे थी जंहिंमें ॿ सिफ़तूं हुजनि। अल हयुल क़यूम, हिकिड़ी ज़िंदा हुजे, उन ते मौत कंहिं क़िस्म जो न हुजे। अल क़यूम, ॿियो पूरे जान खे संभालींदड़ हुजे। इहे ॿ सिफ़तूं जेकॾहिं आहिनि त फ़क़ति कंहिंजियूं आहिनि? चओ अल्लाह जूं आहिनि। कुल्लु मन अलैहा फ़ान, जेको आयो सो फना थियण वारो, जेको आयो सो ख़तमु थियण वारो। अमीर खे मरणो, ग़रीब खे मरणो, आलिम खे मरणो, वलीअ खे मरणो, जेको आयो आहे सो मरण आयो आहे। बाक़ी रहण वारी ज़ात कंहिंजी आहे? चओ
बात बाक़ी रहण वारी चओ अल कयूम सम्झ उनखे चओ जेको पूरे जान खे संभालींदड़ हुजे वह युतम वला युतम जेको पूरी काइनात खे खाराए थो खाइण खां पाक पूरी काइनात जे पानी जो इंतजाम कई आहे पर पाण पीअण खां पाक पूरी काइनात जे लाइ औलाद ज़ालिम जो इंतजाम कई आहे पर पाण इन्हनि ॻाल्हियुनि खां पाक पूरी काइनात जे लाइ खज़ाननि जे विरण ऐं सखावत जो इंतजाम कई आहे पर पाण हुन जे इस्तेमालु करण खां पाक आहे उन अल्लाह वटि अचे मौली साहब केॾो वॾो अल्लाह वटि अचे मौली साहब केॾो वॾो क़ाबिल अची बणिजे केॾो बि वॾो अची बणिजे तुंहिंजो हुन में केॾो बि अक़ीदो हुजे त दुआ पिट जो मालिक आहे पर तावीज़ ॾींदो शीशो ॾींदो पैसा कोन ॾींदो या पैसा बि ॾींदो चओ हमारा मौली पैसा ॾींदा आहिनि त वठंदा आहिनि घोरे चवंदा पैसा असां घोरियो त वठूं पैसा छा कंदा आहिनि चओ वठंदा आहिनि पैसा त कोन ॾींदो मालूम थियो मोहताज आहे जेका शइ नथो ॾे तंहिंजी उनखे ख़ाप आहे जंहिंजी मूंखे ख़ाप आहे तंहिंजो ऐं मोहताज आहियां तंहिंजो छा आहियां चओ मोहताज आहियां या अय्युहन नास अंतुमुल फुक़रा वल्लाहुल गनी ऐं इंसानो तव्हां सभु फ़ोकरा आहियो फ़ोकरा जी माना मिस्कीन आहियो वल्लाहुल गनी हो बेपरवाह ज़ात जेकॾहिं आहे त कंहिंजी आहे चओ हिकिड़े अल्लाह जी ज़ात आहे बाक़ी जेके बि आहिनि सभु मोहताज आहिनि को औलाद जो मोहताज को बुख जो मोहताज को कहिड़ो बि हुजे केॾो बि आलिम हुजे खणी दुआ ऐं पिट जो मालिक हुजे पर मानी जे टेम ते त बुख हुनखे लॻंदी या कान लॻंदी गर्मी वारे टेम में उञ लॻंदी या कान लॻंदी सम्झ न जेकॾहिं शरबत न मिलंदो त दिले जो पाणी बि पीअंदो या कोन पीअंदो जेकॾहिं कुकड़ खे मुरीद न खारायो त पोइ दालिम त खाईंदो या कोन खाईंदो मोहताज आहे बराबरि आहे न छा आहे चओ मोहताज आहे जेको पाण पंहिंजो पेट भरण वारो आहे सो तुंहिंजो पेट छा भरे सघे थो तुंहिंजो पेट भरे कंहिं क़िस्म जो नथो सघे चई मौली साहब मुंहिंजे दुकान ते वापार कोन थो थिए मूंखे तावीज़ लिखी ॾे मुंहिंजे तावीज़ जा पैसा घणा आहिनि ॾे चई 5 रुपया मुंहिंजो जेको 5 रुपया वठी तावीज़ लिखे थो उनजे दुआ सां जेकॾहिं दुकाननि ते लखनि जो धंधो थिया त पाण दुकान खोले वेही रहिया पोइ मस जूं कुपड़ियूं छो ठाराया काननि जा कलम छो ठाराया ही त अजीब ॻाल्हि थी अची वञे ही त मालिक जो शान आहे पूरी काइनात खे छा करे थो चओ ॾे थो ऐं ॾियण खां छा थो अची वञे सम्झ खाइण खां पाक थो अची वञे या इबादी लव अन अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम कामू फी सईदिन वाहिदिन फसालूनी फआतैतु कुल्ल इंसानिन मसालतहु मा नकस ज़ालिक मिम्मा इंदी इल्ला कमा यनकुसुल मखीतो इज़ा उदखिलल बार ऐं मुंहिंजा बाना जेकॾहिं तव्हां अॻियां ऐं पोयां सभु इंसान सभु जिन्न मोल ऐं जीअरा नंढा ऐं वॾा कारा ऐं अछा करोड़नि ऐं अरबनि जे तादाद में हिकिड़े मैदान में अची बीहो परवरदिगार आलम फरमाए थो सभु को झोली खोले बीहे को चए अल्लाह सी मूंखे पन्नी ॾे को चए अल्लाह सी मूंखे औलाद ॾे को चए परवरदिगार आलम मूं तां बीमारी हटाए को चए अल्लाह मुंहिंजे औलाद खे नेक बनाए फरमाई सभिनि जी झोली भरींदुसि कंहिंखे बि ना उमेद करे कोन मोटाईंदुसि पोइ बि मुंहिंजे खज़ाने में एतिरी खोट ईंदी जेतिरी समुंड मां सुई ॿोड़े ॿार कढ मालिक जे खज़ाने में चो का बि खोट कान्हे कंहिंजो खज़ानो बेपरवाह चओ बेपाणिया आहे उहो अल्लाह जो खज़ानो आहे जंहिंजे खज़ाने में कंहिं क़िस्म जी खोट कोन्हे सभिनि जा खज़ाना जेके आहिनि से खुटंदड़ आहिनि फरमाए अल्लाह जल जलालो फरमाए थो त कुल्लो अंतुम तमलिकून खज़ाइन रहमत रब्बी इज़ल्ला अमसक्तुम ख़शियत इंफाक फरमाया इंसान तूं त एॾो बख़ील आहीं जेकॾहिं मालिक पंहिंजा खज़ाना तुंहिंजे हवाले करे छॾिया त तूं कर ख़र्च कोन करियां मथां खुटी न पवनि तोखे इहो डपु हुजे त मथां छा नथी पवनि चओ खोटी न पवनि तूं ख़र्च करण जे लाइ तयारु कंहिं क़िस्म जो न हुजे हा इहे त मालिक जा खज़ाना आहिनि जंहिंमें कंहिं क़िस्म जी कमताई कांदी अची वञे मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे तौहीद जे सबक़ ॾियण सां कंहिं मौलवीअ जी कंहिं वलीअ जी कंहिं बुज़ुर्ग जी का तौहीन न आहे उन्हनि जो इहो ॾिनल सबक़ आहे जेको ॿिए खे ॿुधाइजे थो जेकॾहिं वली ख़ुदा हुजे हा पोइ जेकॾहिं माण्हू चए त वली जे अॻियां न झुको अल्लाह जे अॻियां झुको त वली जी तौहीन आहे पर वली जेकॾहिं पाण झुकण वारो अल्लाह जे अॻियां आहे त पोइ उनजो सबक़ बि इहो आहे त जंहिंजे अॻियां असीं झुकूं था तंहिंजे अॻियां तव्हां झुको उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि सम्झ अची वेंदा आहिनि वॾा वॾा मुर्शिद साहिब ज़ालनि जे अॻियां अची वेंदा आहिनि विच ते पोइ करामतूं ॿुधाईंदा आहिनि हिकिड़ो मुर्शिद आयो करामत ॿुधाई यकदम वही वही खट ते ज़ालिन पे ज़ोर ॾिनास चई ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम माण्हुनि चयो अलाए छा थी वियो साईं खे सही छा आहे चई मस्जिद में कुतो गिरियो हा मस्जिद परे हुई अधु मैल परे ख़ैर माई त का हुई पढ़ियल मौलाना अहमद जी कुकड़ कुठई साईं जे लाइ हेतिरियूं ॿोटियूं रखई पाट जे हेठां मथां रखई भत खलीफ़ो जेको साईं जे लाइ तंहिंजे लाइ भत हेठां 2 टे ॿोटियूं मथां रखई
मुड़स खे चवंदे ही साईं खे ॾे ही ख़लीफ़े खे ॾे सही साईं खोले त ठलो भत रखियो आहे ख़लीफ़ो खोले त ॿोटियूं आहिनि ख़लीफ़ो ॿोटियूं वेठो खाए साईं भत वेठो खाए सही यकदमि मुरीद खे घुराए कावड़ जी पियो चई खण मानी चई साईं छो चई असांजी इज़त आहे ख़लीफ़े जेतिरी इज़त बि न आहे सही माई मुड़ुस माईअ ते कावड़ियो त साईं खे तो मानी वाजी ॾिनी आहे चए आऊं वठी हल साईं जो अॻियां आऊं हल मार मयां परदो पाण अॻे लाइ छॾियो आहे वठी हल साईं खे मसालो सम्झायां सही वठी आयो साईं खे मसालो सम्झाया ॿियो कुझु बि कोन्हे ढाकू हो ढकल सो वरी ॿी पाट जेका मथां अथई हुन हेठि खे खणी उबतो विझई त हेॾा नरियूं निकिरी आई सही चएसि वरी खा साईं नरियूं चूसण लॻो चएसि 1.5 मैल ते कुतो मस्जिद में घिड़ियो सो ॾिठे ते हिते ॿोटियुनि जूं नरियूं पाट जे तर में रखियूं पतो कोन पियो ये तो पार्टी जे हेठो